अमरीकी परॾेही वज़ीर जो सियासी ऐं अस्करी क़यादत सां राब्तो सब्र खां कमु वठण जो मशवरो ॾिनो वियो आहे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां फ़ोन ते राब्तो थियो आहे। पाक भारत शिकताण घटाइण लाइ सहकार जी आश कई वई आहे। मार्को रूबियो पाकिस्तान जी हमनसब इसाक डार सां बि राब्तो करे खेसि सब्र खां कमु वठण जो मशवरो ॾिनो आहे। बाल हाणे भारत जी कोर्ट में आहे। भारत न मुड़ियो त सूरत-हाल वधीक ख़राब थींदी, इसाक डार जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, अमरीकी परॾेही वज़ीर जो सियासी ऐं अस्करी क़यादत सां राब्तो सब्र खां कमु वठण जो मशवरो ॾिनो वियो आहे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां फ़ोन ते राब्तो थियो आहे। पाक भारत शिकताण घटाइण लाइ सहकार जी आश कई वई आहे। मार्को रूबियो पाकिस्तान जे हमनसब इसाक डार सां राब्तो करे खेसि सब्र खां कमु वठण जो मशवरो ॾिनो आहे। बाल हाणे भारत जे कोर्ट में आहे। भारत न मुड़ियो त सूरत-हाल वधीक ख़राब थींदी, इसाक डार जो इहो चवणु आहे। अमरीकी परॾेही वज़ीर जो सियासी ऐं अस्करी क़यादत सां राब्तो, जॾहिं त अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां फ़ोन ते राब्तो थियो आहे। पाक भारत शिकताण घटाइण लाइ सहकार जी आश कई वई आहे। मार्को रूबियो पाकिस्तान जे हमनसब इसाक डार सां बि राब्तो करे खेसि सब्र खां कमु वठण जो मशवरो ॾिनो आहे। बाल हाणे भारत जे कोर्ट में आहे। भारत न मुड़ियो त सूरत-हाल वधीक ख़राब थींदी।